वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। तू याद न कंदी आई न करे शेरू वीचारो मूंखे याद कंदो आहे। ऐं याद तोखे तॾहिं करे सघां थी जॾहिं तूं कंहिं पल विसरी वियो हुजी। तूं मुंहिंजे साह पसार में शामिल आई। चांडोकी घर में पंहिंजे तालुकात जे हवाले सां त कंहिंखे ख़बर न पई आहे न। छो तूं डिॼी थो? चांडोकी मां हिन में आहियां तोखे को नुक़सान न पहुचाए। बाक़ी सरली कॾहिं पंहिंजी परवाह न कई आहे। मूं तोखे जेको कमु सौंपियो उन में काग भराई थी? हाँ सरकार, पक्का थम त ॾोही ॻोठ जा पूरी ख़ातिरी थम त माण्हू ॻोठ जा पर नालो खण हट जा। शाह मुराद खान ऐं चाहियां थो त चांडोकी थी शहरोज खान जी जल्द खां जल्द कुंवार बणिजी असांजी हवेली जी ज़ीनत वधे। अदा शाह मुराद, तव्हांखे त ख़बर ई आहे त असां चांडोकी जे रिश्ते जी ॻाल्हि करण आया आहियूं। छा थो समझी त मां ही ज़ंजीर पाए सरदार जे क़ैद में? न, बिल्कुल न। असल में त तव्हां मुंहिंजी चौकीदारी करण जे क़ैद में आहियो। क़ैद में सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।